मलीर यूसी मुराद मेमण में ऑल कम्युनिटी अलायंस पारां मेमण ॻोठ जे ब्रोही पाड़े में कॉर्नर गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें उम्मीदवारनि यूनिस AK, सदाम बलोच, जमील मेमण, नासिर ब्रोही, बाबू मल्ला ऐं अयास खासकेली ऐं ॿियनि जो गुलन ऐं अजरकुनि सां आधार भाव कयो वियो। कॉर्नर गॾिजाणी में अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल दौर में इलाइक़े जा बुनियादी मसइला हल न कया विया। मौजूदा बारिशुनि उन्हनि जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। ज़िले काउंसिल जे तेल जी करप्शन ते केतिरनि ई पंहिंजा कारोबार करे अमीर बणिजी विया। उन्हनि चयो त असां हिन वक़्तु माण्हुनि जी ख़िदमत करे रहिया आहियूं। यूसी मेमण ॻोठ मां कब्ज़ागीरनि घेरू तंग करे कंदासीं। यूसी मुराद मेमण ॻोठ जो कब्रिस्ताननि जो मसइलो हल कंदासीं। करप्शन कंदड़नि, ग़रीबनि ते, नौकरियुनि ते धाड़ो हणंदड़नि जो पिणु एहतसाब कयो वेंदो।